ونحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इंशाअल्लाह सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, ईमान सां खात्मो बिल खैर नसीब फरमाए। दुनिया में मदीने वाले साईं जी तरह जी सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में भी उन्हें पिरिय जो पाड़ो ज़ियारत शफाअत नसीब फरमाए। सही मुस्लिम में हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु असाबी सगोरे का रिवायत है। हिकिड़े ॾींहुं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा किराम सां महफ़िल में वेठा हुया। कुछ माण्हू सरकरे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हाज़िर थिया। ॾिसण में गरीब मिस्कीन अबरा हीणा हाल सरकार की खिदमत में आया। अर्ज कयूं, या रसूल अल्लाह, ज़हब अहलु दुसूर बिल वजूर। या रसूल अल्लाह, जेके मालदार पैसे ॾोकड़ वारा आहिनि असां खां अजुर में गोए खणी विया। असीं आहियूं मिस्कीन, मालदार न आहियूं, पैसो ॾोकड़ असां वटि कोन्हे, धन दौलत असां वटि कोन्हे। जेके पैसे ॾोकड़ वारा तव्हांजा सहाबी आहिनि उहे असांखे मारे विया, गोए खणी विया। असां नमाज़ पढ़ूं, हू बि नमाज़ पढ़नि, असां रोज़ा रखूं, हू बि रोज़ा रखनि, असां ज़िक्र कयूं, हू बि ज़िक्र कनि, असां क़ुरान पढ़ूं, हू बि क़ुरान पढ़नि, पर हू ज़कात ॾियनि, असां ज़कात कोन था ॾियूं। हू हज कनि, असां हज कोन था कयूं। हू ख़ैर कनि, ख़ैरात कनि, असीं कोन था कयूं। मिस्कीन आहियूं, पंहिंजे पेट में पूरा आहियूं। सवाल तो भलो आहे न, पुछण तो वाजिबी हुयो न। असाबनि जा लफ़्ज़ ॿुधो, या रसूल अल्लाह, ज़हब अहलु दुसूर बिल वजूर। मालदार पैसे वारा अजुरनि में सवाबनि में असां खां गोए खणी विया। जेके ॿियूं इबादतूं जहिड़ियूं हो कनि तहिड़ियूं असां कयूं, पर हू मालदार पैसे ॾोकड़ वारी ख़ैर ख़ैरात वारियूं इहे जेके इबादतूं कंदासीं असां खां त कोन थियूं थियनि। ज़ाहिरात अलाह वटि त इंसाफ़ आहे न। जेतिरा अजुर जेतिरो ख़ैर कया, ख़ैरातूं कयूं, ज़कात ॾिनी, हज कयईं, फितरा ॾिनी, मिस्कीननि जी संभाल लधई, कंहिं ग़रीब मिस्कीन जी पंहिंजो मदद कयईं, उन खे जेको अजुर मिलंदो सो असांखे त कोन मिलंदो। हे असांखे त मारे विया, गोए खणी विया असां खां। मुंहिंजा सुहिणा हबीब मुर्किया, सदके वञा साईं जे मुर्कण तां। हबीबन करीमन मुर्की फरमायो, अवलैस कद जअलल्लाहु लकुम मा तसद्दक़ून बिही। छा अल्लाह तव्हां खे उहो गस पंध कोन ॾिनो आहे जो तव्हां बि हुननि वांगुरु सदका ख़ैरातूं कयो? तव्हां बि हुननि जहिड़ा अजुर ऐं सवाब खटे सघो था। असां वटि पैसो आहे ई कोन, त उहे अजुर असां किथां कढंदासीं? साईं फरमाए त ॾस मां थो ॾियां। मदीने वाले साईं फरमायो, इन बिकुल्ल तस्बीहतिन सदका। तव्हां हर तस्बीह जे
तस्बीह पढ़ो, हर तस्बीह जे एवज़ तांजो सदके जो सवाब है। तव्हां चओ सुभान अल्लाह, वो उठ खैरात करे, तव्हां चओ सुभान अल्लाह। ओ 100 मिस्कीनन के मानी खाराए, तव्हां चओ सुभान अल्लाह। जेको उनके 100 मिस्कीनन जे मानी खाराइण जो अजुर तव्हां के सुभान अल्लाह चवण दा ओतिरो अजुर। वबिकुल तकबीरतिन सदका, तव्हां हिकिड़ो भेरो जेको चओ अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, हर भेरे तकबीर चवण जे लाइ तव्हांखे सदके जो सवाब। पैसो ना है तो घबरायो न। मालदार भली हज करे अचन, पंहिंजो वञी मको मदीनो ॾिसी अचन, तव्हां कंहिंखे मानी जो ॻोठो खारायो न, गिरह जे एवज़ तव्हांखे हज मबरूर ऐं उम्र मक़बूल जो सवाब रुॻड़ी चई। तव्हां चओ सुभान अल्लाह, सदके जो सवाब। तव्हां चओ अल्लाह अकबर, सदके जो सवाब। वबिकुल तहमीदतिन सदका, साईं फरमाते हिकिड़ो बोले चओ अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सदके जो सवाब। वबिकुल तहलीलतिन सदका, हिकिड़ो बोले चओ ला इलाहा इल्लल्लाह, सदके जो सवाब। वो बकर खैरात करे तो हिकिड़ो भेरो चओ ला इलाहा इल्लल्लाह। हजरत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, हजरत मूसा अलैहिस्सलाम रब के अर्ज के तो मालिक ये साइनी ते देखा ताराजी जंहिंमें माण्हुनि जा क़यामत जे ॾींहुं अमल तोरींदे, ये ताराजी ते देखा। अल्लाह ताला पर्दा हटाया, नबी सबूरे मूसा कलीमुल्लाह जो ॾिठो तो उहा ताराजी एॾा वॾा कुड़ हुया जो हिकिड़े कुड़ में 7 ज़मीनूं 7 आसमान खणी हिकिड़े कुड़ में विझजनि त कुड़ अञा वॾो वॾो कुशा। असांजी मेहड़ी कहिड़ी वॾी आहे जी, दुनिया में अहिड़ी का बि ताराजी कोन्हे जो मेहड़ खे तोड़े सघे। दादू त अञा परे आहे, एॾो लाड़काणो अञा परे आहे, सॼी सिंध त अञा परे आहे। ज़मीन केॾी वॾी कुशादी आहे, पाकिस्तान, हिंदुस्तान, अरबुस्तान, ये पूरी दुनिया। हे हिकिड़ी ज़मीन आहे, अहिड़ियूं 7 ॿियूं ज़मीनूं आहिनि, 6 ॿियूं ही 7 हीअ, 7 ज़मीनूं 7 आसमान खणी उन ताराजी जे कुड़ हिकिड़े में विझजनि त कुड़ अञा वॾो आहे, ताराजी अञा वधीक कुशादी आहे। हल एॾी वॾी ताराजी मालिक हिनखे भरींदो केरु, केरु एतिरा अमल कंदो जो हिन कुड़ खे भरींदो। रब फरमाए मूसा मुंहिंजो आख़िर ज़मान नबी मोहम्मद मुस्तफ़ा ईंदो, मुंहिंजो हबीब ईंदो, उनजी उम्मत ते मां इहो करम कंदुसि, उनजो उम्मती हिकिड़ो भेरो चवंदो सुभान अल्लाह, उनखे एतिरो अजुर एतिरो सवाब ॾींदुसि जो कुड़ सॼो भरिजी वेंदो। मुफ़्त जा सवाब अथव, मुफ़्त जा। अलाह करे तोखे इहो ख़्यालु दिलि में अचे, तूं से वेठो मसरूफ़ आहीं, होटल ते वेठो सॼो ॾींहुं मक्खियूं तड़ींदो।
रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाते मूसा मुझो हबीब मुझो महबूब मदीने वारो उन्हें जो उम्मती हिकड़ो भेरो चोंदो अल्हम्दुलिल्लाह ये पुड़ उन्हें जानने क्यों सा भरे छड़ी अल्लाह जी मर्जी है ना नंढड़ी शे के वडो करे मर्जी वारो वडी शे के नंढो करे मर्जी वारो हाँ अल्लाह जी ताकत कुवत तवा समझी असा नथा समझी मुझे दाढ़ी में है वार है हर हफ्ते में कटिया सो वधी जी वने हे मुझे भिरुन जा वार है जे जाओ या ये इतना जो इतना है जम्मण का वठी हींअर ते केॾा कुझु साल गुज़रिया आहिनि इहे वार ओतिरो जो ओतिरा आहिनि हे वार त मां हज़ारे भेरा कटे चुको आहियां पर हर हफ़्ते वधी था वञनि अल्लाह जी मर्ज़ी आहे हिन खे हिते बीहारे छॾे हिन खे वधाईंदो रहे आहे न रब जो कयो जिस्म त साॻियो आहे न मुंहिंजो जिस्म साॻियो आहे हे वार ऐं हे अखियुनि जे मथां वारा वार छा चवंदा हिन खे पिंबड़ियूं या छिंभुर ये ओतिरा जो ओतिरा अल्लाह जी कुदरत जेकॾहिं अल्लाह ताला हल्कड़ी शे के गरो करे मर्ज़ी वारो आहे गरी शे के हल्को करे मर्ज़ी वारो आहे मदीने वारो साईं वियो मेराज ते 18 साल ऐं ज़मीन वारनि जे लाइ वरी मोटी आया तो कड़ो खड़कियो वण जी टारी लुटी पे हुजूर जो पानी वहे पे साईं जन मोटी 18 साल गुज़री हुजूर जे लाइ ज़मानो इंखी वियो दुनिया वारनि जे लाइ ज़मानो हुकजी वियो रब जी कुदरत आहे इन में रब तव्हांखे एतिरो अजुर एतिरो सवाब एतिरियूं नेकियूं ॾींदो जो तव्हांजा मीज़ान जा पुड़ अमलनि सालनि में भरिजी वेंदा ॻाल्हि अञा दंग न थी आहे हदीस अञा हले पई थी मदीने वारे साईं फरमायो व अमरुन बिल मारूफ सदका व नहयुन अन मुनकरिन सदका कंहिंखे चङी ॻाल्हि चओ इहो बि सदको आहे कंहिंखे बुरी ॻाल्हि खां रोकियो इहो बि सदको आहे असां बि दाम पे ॾिनी त मालदार असां गोए खणी विया साईं फरमाईंदा मुफ़्त जा सवाब थो ॿुधायां कंहिंखे चङी ॻाल्हि चओ सुठी ॻाल्हि चङी नेकी जी ॻाल्हि कंहिंखे चओ ज़ुबान सां पोइ मञे या न मञे पर तव्हांजो सवाब खड़ो आहे जी मां हर भेरे तव्हांखे चवां दादा निमाज़ पढ़ो हथ मथे खणो नथा पढ़ो त मां छा कंदो साहिब मुंहिंजो त सवाब खड़ो थी वियो मूं त तव्हांखे चङी ॻाल्हि चई न तव्हांजी मर्ज़ी आहे हर कंहिंजो पंहिंजो नसीब आहे अमल कयो था तव्हांजो फ़ाइदो आहे नथा कयो तव्हांजो नुक़सानु आहे पर मूं जेको तव्हांखे चङो कमु चयो न मुंहिंजो अजुर खड़ो थी वियो मां तव्हांखे रोकियां थो बाबा नशो न कयो सिगरेट न पियो गुनाह जा कम न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो तव्हांजी मर्ज़ी आहे अमल कयो या न कयो इहो पुछाणो तव्हां खां थींदो पर मूं जेको तव्हांखे बुरे कम खां रोकियो उनजो अजुर मुंहिंजो अलाह वटि खड़ो थी वियो इहो बि सदको आहे या पंहिंजी घर वारी खां शुरूआत कयो पंहिंजे बच्चनि खां शुरूआत कयो ज़ाल सुती पई आहे उथारियोसि फजर नमाज़ जे लाइ पुट उन्हनि खे चङी ॻाल्हि चयो मिसाल खॿे हथ सां पोइ मानी खाए न उनखे चयो त बच्चा खॿे सां न खाइबो आहे सॼे सां खाइबो आहे इहो बि सदको आहे पुट उथी नमाज़ ते हल इहो बि सदको आहे पुट चोरी न कजां इहो बि सदको आहे लफ़्ज़ केतिरा आहिनि पोइ घसी वेंदो तव्हांजो वात ख़र्चु लॻंदो तव्हांजो कंहिंखे चङी ॻाल्हि
सुभान अल्लाह। मदीने वारे साईं मुझे लजपाल नबी फरमायो त ही हदीस है सुनन इब्न माजा में, सही मुस्लिम में, तिरमिज़ी में। मदीने वाले ताजदार फरमाए मन रहा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही। तमाम को बि माण्हू बुरो कम थींदे ॾिसे उनखे हथ सां रोके, ताक़त सां रोके, कुवत सां रोके। बुरो कम केरु करे थो न तव्हांजे ओड़े में पाड़े में, तव्हांजे घर में, तव्हांजे आस पास में को बुरो कम थो करे, को गंदे कम ते लथो आहे, तव्हां उनखे रोकियो, हथ सां रोकियो, ताक़त सां रोकियो, कुवत सां रोकियो। नथो रुकजे। वो साईं फरमाइनि था उहो रुकजे या न रुकजे पर तव्हांखे अजर मिलंदो। हथ सां नथा रोके सघो फ़इल्लम यस्तति फ़बिलिसानिही। हथ सां नथा रोके सघो त पोइ ज़ुबान सां रोकियो, बात सां उनखे मना कयो भाई इहो सुठो कमु नथो करे, पुट ईअं न कर, उनखे ज़ुबान सां रोकियो। फ़इल्लम यस्तति फ़बिक़ल्बिही। पर जे ज़ुबान सां बि नथा कुछी सघो, इहो वॾेरो आहे, कीअं चओसि, चई नथा सघो, त पोइ दिलि में बुरे कम खे बुरो सम्झो, गंदे कम खे गंदो सम्झो, दिलि में उन सां नफ़रत कयो, हीउ सुठो कमु न पियो थिए। साईं फरमाइनि था फ़इल्लम यस्तति फ़बिलिसानिही वइल्लम यस्तति फ़बिक़ल्बिही वज़ालिक अज़अफ़ुल ईमान। इहो ईमान जो कमज़ोर तरीन ईमान जो दर्जो इहो आहे जो दिलि में उनखे बुरो सम्झो वठो। वलैस मिन वराइ ज़ालिक ख़र्दल मिनल ईमान। न हथ सां रोकियो, न ज़ुबान सां रोकियो, न दिलि में बुरो सम्झो त तव्हांजे दिलि में अहुर जे दाणे जेतिरो ईमान कोन्हे। तव्हां मोमिन न आहियो। बुरो कमु थींदे ॾिसो, गंदो कमु थींदे ॾिसो, न हथ सां रोकियो, न ज़ुबान सां रोकियो, न दिलि में बुरो सम्झो, तव्हांजे अंदरि में ज़र्रे बराबरि ईमान कोन्हे, तव्हांजी दिलि बेईमान बणिजी वई आहे। ईमान जो आला दर्जो इहो आहे, को बुरो कमु करे उनखे हथ सां रोकियो। हाणे इहो हथ सां रोकणु जन वटि पावर आहे न, ताक़त आहे। मिसाल ॻोठ जो वॾेरो आहे, ऑर्डर हलाए सघे थो, उहो हथ जे कुएं सां ॿ टे पादर बि हणी सघे थो। मुंहिंजे ॻोठ में ही छोकिरो कमु शुरू कयो अथई, वॾेरे जो कमु आहे, पुलिस वारे जो कमु आहे, ऑफिसर जो कमु आहे, SHO जो कमु आहे, SP जो कमु आहे, हथ सां रोके, हाकिम जो कमु आहे, ताक़त वारे कुवत वारे जो कमु आहे, हथ सां रोके। आलिम जो कमु आहे, ज़ुबान सां रोके। चङे माण्हू जो कमु आहे, ज़ुबान सां रोके। फ़कीर जो कमु आहे, ज़ुबान सां रोके। न को आलिम आहे, न को हाकिम आहे, न उन वटि को कुर्सी आहे, न इक़्तिदार आहे, न ताक़त आहे, न कुवत आहे, न वरी ज़ुबान सां ॻाल्हाए थो सघे। इहो आहे कमज़ोर आहे। जे वॾेरे खे तो हक़ सच चए त ॻोठ लॾाए छॾींदुसि, ज़मीन फुरो वठंदुसि, हार को न ॾींदुसि। ज़ुबान सां नथो चई सघे, दिलि में बुरो सम्झूं त इहो कमु सुठो न आहे, दिलि में उनखे बुरो सम्झे। साईं फरमायो त इहो अवाम जो रस्तो इहो आहे, अवाम दिलि में बुरो सम्झे। पर जेकॾहिं दिलि में बि बुरो नथो सम्झे न, इन जे दिलि में रती बराबरि ज़र्रे बराबरि ईमान कोन्हे, इहो बेईमान माण्हू आहे। ॻाल्हि सम्झ में आयो भले न आयो? सुभान अल्लाह। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त चङे कम जे लाइ तव्हां चवंदा रहो, तव्हांखे अजुर मिलंदो रहंदो।
मैं सारियाऊं जॾहिं हानी संदो हुल थियो न मञो तो वञी खॾ में पओ न पर तोखे त अजर ई सवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी अजीब हदीस आ अज फलस्तीन में जुल्म पे थो थे मुसलमानन के बेगुनाह मारियो थो वञे तव्हांजो घर आ तव्हां पंहिंजे घर में वेठा आहियो को ज़ालिम अचे ते घर मां निकिर पंहिंजी बनी मूंखे ॾे जुल्म आ न बुराई आ न मिस्कीन फलस्तीनी पंहिंजे घरड़नि में वेठा आहिनि इसराइल खे चए थो निकिरो घर मां इहा ज़मीन मां कब्ज़ो कंदुसि ऐं दुनिया जा वॾियूं कुवतूं पावर वारा अमेरिका बर्तानिया जर्मनी फ्रांस वॾा वॾा जन वटि ताक़त आ कुवत आ उहे सभु उन ज़ालिम जो पासो वठी बीठा आहिनि सब चवंदा भली मार असां तोसां गॾु आहियूं अमेरिका जहाज भरे पियो थो हथियारनि जा मोकिले बर्तानिया जो वज़ीर आज़म पाण जहाज भरे कॾहिं बि ईअं न थियो आहे जो हिकिड़ो मज़ूर वारो कमु वक़्त जो वज़ीर आज़म करे मज़ूर वारो कमु उहो जहाज जंहिंमें बम गोला बारूद आहे उहो पाण उन जहाज में चढ़ी बादशाह ईंदा आहिनि त चार्टेड अकाउंट उनजो जहाज हूंदो आहे ख़ासि जहाज हूंदो आहे उन ते चढ़ी ईंदा आहिनि भाई फलाणे बादशाह जो ख़ासि जहाज आहे असांजो हे पेनू मुल्क आहे असांजो हे पाकिस्तान पिंडर ते थो पलटे असांजो बादशाह बि वञे थो त ख़ासि जहाज पंहिंजो काहे थो वञे पर बर्तानिया जो वज़ीर आज़म उन हथियारनि जा उहे बम बारूद गोला खणी पाण आयो आहे इसराइल खे ॾिनो अथई त हाणे मार मुसलमाननि खे कुट करो दुनिया जा ज़ालिम हड़ई गॾिजी विया चोर चोर जो यार सानी सानी जो यार ज़ालिम ज़ालिम जो यार बदकार बदकार जो यार ही ज़ालिम आहे हू बि ज़ालिम अची उन सां गॾु थिया आहिनि ऐं हिन दौर में 57 इस्लामी मुल्क आहिनि घणा 57 इस्लामी मुल्क आहिनि उन्हनि वटि एटम बम बि आहे उन्हनि वटि मिसाइल बि आहिनि सिपाह बि आहे लखनि जे तादाद में फौजूं आहिनि हर नेमत इस्लामी मुल्कनि वटि आहे पर हिकिड़ी शइ कोन्हे जो ग़ैरत ख़तम हर शइ आहे पर ग़ैरत कान्हे हया कोन्हे शर्म कोन्हे ईमान अंदर में कोन्हे ॿियो सभु कुझु आहे फौजूं आहिनि सिपाह आहिनि ग़ैरत कोन्हे कमीना बणिजी विया बेग़ैरत बणिजी विया मुंहिंजे मदीने वारे साईं अॻ में ॿुधायो त ईअं थींदो मुंहिंजा उम्मती माल बि घणो दौलत बि खणी हूंदनि पर ईअं थी वेंदा जीअं पाणीअ जे मथां कखु तरंदो आहे पाणी जे मथां कखु उनजी का हैसियत हूंदी उनजी का ताक़त हूंदी उनजी का पाड़ हूंदी हवा हेॾो लोॾींदसि हेॾे खणी वेंदसि हेॾो जी हेॾे खणी वेंदसि इहो वक़्तु ईंदो मुझे कलमे पढ़ण वारा हूंदा बि घणा पैसो बि जाम हूंदनि पर दुनिया जी मोहबत दिल में अची वेंदनि ग़ैरत मोकिलाए वेंदनि मुसलमान मुसलमान जो मारो बणिजी कुहाड़ो पियो कटे वण खे वण दाह कई कुहाड़ो वण खे कटे पियो वण दाह कई जे मुंहिंजो काठ तुंहिंजो ॿिन न बणिजे हा त तो में ताक़त न हुई जो मूंखे कटणी आहे कुहाड़ो ॿिन न हुजेसि
जिन सवारो तो जो साथी थियो आ तॾहिं तो तू मूंखे कटी अॼु जेकॾहिं असां जा बेग़ैरत हुकुमरान उन्हनि जी मदद न कनि हा त इसराईल खे ज़रूरत न हुई जो फ़लस्तीन जे बच्चनि खे इएं मारे हा गरीबन जा बच्चा टुकड़ा टुकड़ा बाह होॾे पया टंग होॾे पया जिस्म होॾे टुकड़ा लॻो पियो आहे अॼु 34 ॾींहं 35 ॾींहं थी विया आहिनि जो पाणी बंद आहे मानी बंद आहे ग़िज़ा बंद आहे दवा बंद आहे मदीने वारे साईं फरमायो सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस हुजूर जी घरवारी अम्मा साइद बीबी ज़ैनब बिन्त जहश रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अलैहा फज़िया अम्मा बीबी ज़ैनब साइद फरमायो तो हुजूर जन मुझे हुजरे में आया पर हुजूर गम की हालत में हुआ परेशानी की हालत में हुआ हुजूर आया फरमायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वैलुन लिल अरब मिन शर्रिन कद इक़तरब बर्बादिया अरबन जेला वो शर वेझड़ो थी वियो आहे अॼु मूं ॾिठो त जेका याजूज माजूज जी बंध आहे उन में हेतिरो सुराख थी वियो आहे अशद आंगूठो मिलाए हीअं ॾेखारियूं त हेतिरो सुराख थी वियो आहे याजूज माजूज जी बंध टुटण वारी आहे उन याजूज माजूज जे हमलनि में पहिरीं अरब जा माण्हू गिरफ़्तार थींदा जेके ग़रीबनि जी मदद नथा कनि मिस्कीननि जी मदद नथा कनि जेके कुर्सियुनि खे चंबड़ी पिया पंहिंजे माल दौलत पंहिंजे इक़्तिदार खे चंबड़ी पिया मुंहिंजे ग़रीब मुस्लमाननि जी मदद नथा कनि इन्हनि जे लाइ बर्बादी आहे इन्हनि जे लाइ ख़राबी आहे इन्हनि जे लाइ तबाही आहे अचण वारी आहे वेझो अची चुकी आहे देर कान्हे का फकुल्त या रसूल अल्लाह अम्मा साहब फरमाई थी मूं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह अनहुलिक वफीना सालिहून या रसूल अल्लाह पोइ इन्हनि अरबनि में जो बर्बादी ईंदी त इन्हनि में हड़ई त ज़ालिम कोन हूंदा नेक बि हूंदा निमाज़ी बि हूंदा ज़ाकिर बि हूंदा अल्लाह अल्लाह चवण वारा बि हूंदा पोइ जो इहा बर्बादी थी त हड़ई बर्बाद थी वेंदा सरकार फरमायो न हाँ हड़ई बर्बाद थींदा इज़ा कसुरल खबस जॾहिं खबासत बुराई घणी थी वेंदी ऐं उहे जेके चङा माण्हू हूंदा उहे उन्हनि खे हक़ न चवंदा सच न चवंदा बुराई खां उन्हनि खे रोकींदा न समझो हले न समझो ॻाल्हि खे हाँ मिसाल तुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो जुआ जो अड्डो शुरू थियो बुराई जो अड्डो शुरू थियो तोखे ताक़त हुई रोके सघी पियो हथ सां रोके सघी पियो न रोकी तोखे ताक़त हुई ज़बान सां चई सघी पियो ज़बान सां न रोकी तोखे हिम्मत हुई भला दिल में बुरो समझी आ पर तो दिल में भी बुरो न समझो साईं फरमा हाणे जॾहिं अज़ाब ईंदो त उन्हनि गुनहगारनि सां गॾु ये नेक ये निमाज़ी इहे बि अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदा ॻाल्हि समझो या न बनी इसराइलन में हिकिड़ो शहर हो उन ते अल्लाह डबिरियो उन ते अल्लाह अज़ाब आंदो उन शहर में 60 लख माण्हू रहंदा 1 लख माण्हू 60,000
गुनहगार हुया 40,000 मानू एड़ा हुया जंजा अमल नबियन जे अमलन जेड़ा हुया 40,000 मानू नेकोकार हुया साले हुया दीनदार हुया 60,000 गुनहगार बदकार हुया पर जने अल्लाह जो अजाब आयो तो उन्हें 60,000 गुनहगारन सां गड 40,000 नेकोकार भी गिरफ्तार थी विया बाह जो बरंदी आ त पो सुकन सां गड ॾिठो अथव न ये साई काठी के बाह में विझो तो उनके बाह न लगंदी पर सुकन सां मिलाए करे उहा आली काठी साई काठी उन्हें के भी बाह वकोड़े वेंदी आ साईं फरमायो त ये 40,000 हुया त नेक हुया त दीनदार पर ॿियनि के हक़ न चवंदा सच न चवंदा नेकी जी ॻाल्हि न चवंदा बुराई खां मनो न कंदा हुया इन जे करे उहे गुनहगारनि सां गॾु नेकोकार भी अज़ाब में गिरफ़्तार थी विया सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हदीस ॾाढी ॾुखी आहे ॿुधंदो तवजो मूड़े कयो जुमे ते घणो करे माण्हुनि खे निंड अची वेंदी आहे तो वो हलंदो उन्हनि खे निंड जा झूठा अची वेंदा सुजाॻ आहियो चओ सल्लल्लाहु इमाम तिरमिज़ी रिवायत थो आणे हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान खां रिवायत आहे मदीने वाले साईं फरमायो त वल्लज़ी नफ़्सी बियदिही कसम उन्हें रब जो जंहिंजे हथ में मोहम्मद जी जान जेको मोहम्मद जो मालिक आ उन्हें रब जो कसम थो खणी चवां लतअमुरुन बिलमअरूफ वलतनहवन अनिल मुनकर तव्हां माण्हुनि खे चङी ॻाल्हि चवंदा कयो बुरी ॻाल्हि खां रोकींदा कयो ज़रूर इहो कमु कयो चङे कम जो ॿियनि खे चओ मर्द आहियो या न्याणियूं आहियो अमड़ियूं भेनरूं तव्हांजे मथां बि फर्ज़ आहे तव्हांजे घर में तव्हांजो बच्चो तव्हांजो भाउ तव्हांजे ओड़े पाड़े वारो को बुरो कमु करे उनखे रोकियो मना कयो छलियो ऐं जेकॾहिं का चङी ॻाल्हि तव्हांखे मालूम आहे त ॿिए खे चङी ॻाल्हि चओ जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो न कंहिंखे चङो कमु चयो न कंहिंखे बुरी ॻाल्हि खां रोकियो औल यूशिकन अल्लाह यबअस अलैकुम अज़ाबम मिनहु वो अचानक ईअं थींदो जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे चङाई न चई बुराई खां न रोकियो अचानक तव्हांजे मथां अल्लाह जो अज़ाब अची वेंदो अल्लाह जी पकड़ अची वेंदी सुम्म तदऊनहु फला यस्तजीब लकुम पोइ तव्हां अल्लाह खां दुआ घुरंदो रब तव्हांजी दुआ क़बूल कोन कंदो दुआ घुरंदो रब तव्हांजी दुआ कोन क़बूल कंदो 1991 खां वठी मां हर साल मदीने शरीफ थो वञा हरम में काबतुल्लाह जे साम्हूं इमाम दुआ थो घुरे मौला इसराइल खे बर्बाद कर मौला फ़लस्तीन जी मदद कर 91 खां हींअर घणा साल थिया हूंदा
सां जे दुआ घुरंदो त तव्हांजी दुआ बि क़बूल कोन कंदुसि मुझा रब शर असांजा ठक ठके असांजे ए बंदिया बचन पनाह जो पर्दो न हटाए असांजी सुस्ती असांजी ग़फ़लत हूं त परे थियो न भला हिते असांजे ओड़े पाड़े में जेको ज़ुल्म थो थिए पियो ग़रीब तुंहिंजे पाड़े में आहे उनजे ॿनी ते कब्ज़ो थी वियो कंहिंजो संग उनखे नथो मिले कंहिंसां ज़ुल्म पियो थो थिए तूं अखियुनि सां थोड़ा पटियूं ॾिसी थो वेठो ग़रीब जी मदद नथो इसराइल ज़ालिम आहे इसराइल ज़ुल्म थो करे तुंहिंजे ॻोठ में केतिरो ज़ुल्म थो करे तुंहिंजो वॾेरो केतिरो ज़ुल्म पियो थो करे तुंहिंजे ओड़े पाड़े में केतिरो ज़ुल्म थी रहियो आहे छा हुनजे लाइ तो आवाज़ उथारियो आहे तो हुनखे रोकियो आहे ऑफिसर कन खोलियो पुलिस जा हुकाम कुर्सियुनि ते वेहण वारो तव्हांजो आर्डर कमु करे थो तव्हांजो आर्डर हले थो त उहो हुकुम जारी थिए थो माण्हू उन जे मथां अमल कनि था तव्हांजी वॾी ज़िमेदारी आहे बुराइयुनि खे रोकियो हिकिड़ो एसपी साहब जेकॾहिं सचो थी वञे त सॼे ज़िले मां ॾोह ख़तम थी वञे हिकिड़ो वॾेरो सचो थी वञे न वॾेरो ॻोठ जो चङो मुड़ुसु सचो थी वञे त तरम जा चोरियूं बंदि थी वञनि ज़ुल्म बंदि थी वञनि चिशनकुशी कयूं वेठा आहिनि ढक ढकियूं वेठा आहिनि चोरनि खे पालियूं वेठा आहिनि धाड़ेलनि खे पालियूं वेठा आहिनि हथ सां बछ कनि था गरीब ओड़े पाड़े में आहे मिसाल वॾेरे जी 100 एकड़ ज़मीन आहे न पासे में हिकिड़े जा 5 एकड़ हाणे या उनखे ॿोड़ाईंदो या सुकाईंदो उनखे मजबूर कंदो त इहो छॾे वञे त इहे 5 एकड़ बि मां कब्ज़ो कयो आहे या न आहे असांजा छॾे त भला हाणे झगड़ो त कोन कबो बसि 5 एकड़ ॾिएसि भुॻड़े जी फार ते टके में उहो पैसा बि उनखे न ॾिए इहो छॾे वञे हलियो ग़रीब भला छो त वॾेरे सां पूरो पवंदो छा तव्हां हेतिरा थोड़ा पटियूं वेठा आहियो तव्हां कहिड़े आहियो सम्झो था कोन था सम्झो साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हां हक़ चवण बंदि कयो जेकॾहिं तव्हां बुराई खां रोकण माण्हुनि खे बंदि कयो रब तव्हां ते ॾमिरजी पवंदो अल्लाह तव्हां ते कावड़जी पवंदो पोइ दुआऊं घुरंदो तव्हां जूं दुआऊं बि रब क़बूल न कंदो पर जेकॾहिं तव्हां हक़ जे रस्ते ते उथी खड़ा थियो 5 ॼणा आहियो या 4 ॼणा आहियो या 3 ॼणा आहियो या 2 ॼणा आहियो या हिकिड़ो ई आहे रब फरमाए थो इहो हिकिड़ो न आहे इन सां मां अल्लाह गॾु आहियां इहो हक़ वारो अकेलो न आहे मां अल्लाह इन जो मददगार हक़ जी ॿेड़ी लुटंदी आहे पर उॾंदी न आहे हक़ वारे ते तकलीफ़ ज़रूर ईंदी आहे पर अल्लाह ताला हक़ वारे खे बर्बाद न कंदो आहे हक़ वारे खे अल्लाह सोभारो ऐं कामयाब कंदो आहे अॼु ख़ुदा जो कसम आहे उन हक़ ते जेके फ़लस्तीन जा मुजाहिद बीठा आहिनि न उन्हनि सां जेका अल्लाह जी मदद थी आहे अकुल हैरत में ग़ैबी अल्लाह जी मदद पई थी थिए उन्हनि सां इसराइल जो चवे हिननि खे कढो हितों फ़लस्तीन मां कढी मिस्र जो जेको रेगिस्तान आहे सहरा आहे सीना आहे उन्हनि में हिननि खे ख़ैमा हणी उते वेहारियो हीअ ज़मीन मां कब्ज़ो कंदुसि अमेरिका चवेसि थो मां तोसां गॾु आहियां कढ हिननि खे ही हिननि जी प्लानिंग आहे ही हिननि जा मनसूबा आहिनि हिकिड़ा ज़मीन जा हाकिम मनसूबा ठाहींदा आहिनि हिकिड़ो अल्लाह पंहिंजो मनसूबो ठाहींदो आहे वयमकुरू
वयमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। ये पंजा हीला ठाहिण था, पंजा जेकी मकर फ़रेब जा जार पखेड़न था, मां अल्लाह वरी उन्हनि जो ट्रोड़ कंदो आया, मां अल्लाह बेहतरीन बंदोबस्त करण वारो आया। अमेरिका 40-50 मुल्क गॾु थिया हुया अफगानिस्तान में। पहिरें उघाड़ा पठान मोचड़ा हणी तड़ाए कठो पंहिंजे मुल्क में अमेरिका थियो या न थियो? 2 साल अॻु में जी ॻाल्हि आहे। अल्लाह कंदो उहे ॾींहं ईंदा जो अमेरिकाई यहूदी ज़लील ऐं ख्वार थींदा। अल्लाह पंहिंजे कलमे वारनि जी ज़रूर मदद फरमाए। साड़े छड़ियूं आहिनि। इसराइल जा फौजी दिन वटि जदीद टेक्नोलॉजी आहे, जदीद हथियार आहिनि। 1000 खां मथे यहूदियुनि जा उहे सिपाही मुर्दार थी विया आहिनि। अल्लाह ताला मुसलमाननि जी मदद करे रहियो आहे। इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम, जे तव्हां अल्लाह जे दीन जी मदद कंदो, मां अल्लाह वरी तव्हां जी मदद कंदुसि। अजीब अजीब ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं हिन जंग में। मां ॾिसंदो आहियां, ख़बरूं ॿुधंदो आहियां, यहूदियुनि जो फौजी मरे थो, कलाक 1.5 कलाक खां पोइ उन जे बदन मंझां मुर्तार खां बि ढूंढ खां बि वधीक बुछड़ी बदबू थी निकिरे। अहिड़ी बदबू जो जेकॾहिं वो मैयत खाने में उन जो लाश रखनि था, उन मैयत खाने में केरु दाख़िल नथो थी सघे। जेकॾहिं के गाॾी में उन जो लाश रखियो आहे, सख़्त बदबू जे करे केरु वेझो नथो वञे। पर जेकॾहिं मुसलमान शहीद था थियनि, उन्हनि जे वजूदनि मंझां मुश्क जहिड़ी ख़ुशबू हुई। हिकिड़ो फ़लस्तीनी मुजाहिद शहीद थियो आहे, जिस्म साह निकिरी वियो, जिस्म बम जे गोले लॻण सां जिस्म उन जो टुकड़ा टुकड़ा थी वियो। पर उन जे ज़ुबान मां आवाज़ पियो अचे, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। त कैमरा आहे न, हर शइ महफ़ूज़ थी वञे, लाश मंझां अल्लाहु अकबर जूं सदाऊं थी अचनि। मुझा दोस्तों, अल्लाह पंहिंजे ॿारनि जी मदद करे थो, पर ॿियनि माण्हुनि, ॿियनि मुसलमाननि जो इम्तिहान थो हले। कहिड़ा ज़ुल्म जो साथ था ॾियनि, कहिड़ा हक़ जो पासो था वठनि। ऐं ही उम्मत कंहिंजी आहे? चओ कंहिंजी आहे? भला गंदा आहियूं, गदला आहियूं, निकम्मा आहियूं, कंहिं न कम जा, पर आहियूं त उन साईं जा। हिकिड़ो मुफ्ती आहे, अरबी में उन जो वीडियो मूं ॿुधो, अजीब ॻाल्हि कई अथई। चई त जंहिं राति इसराइल जे जहाज़नि इस्पताल ते हमलो कयो न, इस्पताल ते जंहिंमें 1000 मुसलमान शहीद थिया हुया। तव्हां ॿुधो 1000 उन में जेके बीमार मरीज़ दाख़िल हुया, 1000 माण्हू हिकिड़े हमले में
शहीद थिया हुआ उनजा जिस्म टुकड़ा टुकड़ा थी विया हिकड़ी माई पई चवे त मां ॾाढो दुख थियो ॾाढो गम थियो त मुसलमान बेगुनाह कंदा मारजन जी इन गम में इन दुख में सुती आया या अख लगी आ छाती के साथ मस्जिद अक्सा जो आगुर मैदान आ उन मैदान में मुझो लजपाल नबी मदीने वारो हुजूर जन मस्जिद अक्सा जे मैदान में बैठा है गज़ा जा मुसलमान आया है पंजा बचड़ा टुकड़ा टुकड़ा थियल वे खड़ी आया दाद जन या रसूल अल्लाह सा ॾाढो जुल्म थियो या रसूल अल्लाह असा के ज़ालिमन ॾाढो ईज़ायो आ साईं फरमाइन था त तव्हां जे लाइ रब जन्नत जा रास्ता खोले छॾिया आहिनि शहीदन जे लाइ आला मकाम जन्नत जा आहिनि ए फलस्तीन वारो गम न कयो तव्हां जे लाइ बेहश्त जा दर खुली विया वरी अर्सा कनि या रसूल अल्लाह असांखे ॾाढी तकलीफ़ आई साईं फरमाइन था सब्र कयो तव्हां खे ख़बर न आहे त मूं मोहम्मद के मक्के वारनि केॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं 4 साल शोब अबी तालिब में असांखे महसूर करे रखियो हुयुनि असां से मुसलमान जिते बाहि बरंदी आहे जाइ उहा ईज़ा उन खे ईंदो आहे जिते बाहि बरंदी आहे असां त ॿुधूं था पिया बम्ब किरिया था पंहिंजो हीअं राति ॾींहुं बमबारी पई थी थिए पर उन्हनि खां पुछो जंहिंजे मथां इहा आफ़त गुज़रंदी अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह असांखे ॾाढी तकलीफ़ आई आहे हुजूर जन फरमाइन था ही ॾिसो जी पोयूं जे ॾिसां त हुजूर जन जे पुठियां हिकिड़ो लश्कर बीठल हुजे पर वॾा कद वॾा जिस्म उन्हनि जा आम माण्हुनि वांगुरु न हुजनि पर ईअं लॻे पियो त हिकिड़ो हिकिड़ो माण्हू अज़ीम जुस्से वारो वॾे कद काठ वारो उन्हनि जे हथनि में नेज़ा ऐं भाला हुया साईं फरमाए पियो त ही लश्कर अची वियो आहे तव्हांजी मदद थी वई आहे रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अयन आधार तू या रसूल या हबीब अल्लाह अयन आधार तू या रसूल अल्लाह दोस्तों चिड़ायूं तेड़ायूं पर आयूं मदीने पर करम जरूर थींदो अल्लाह वटि देर हूंदी आहे अंधेर न हूंदो ओ नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना ए नंगड़ा निमाणींदा
मुझा दोस्तों ये उम्मत निंदण की ना है, निंदण की ना। करम थियो आहे थींदो अल्लाह कंदो त फलस्तीन वारन के कामयाबी मिलंदी। तमाम सभिनी के भी गुजारिश आहे त पंहिंजे हर दुआ में फलस्तीन जे मुसलमाननि जे लाइ ज़रूर दुआ घुरंदो। कबूल आहे? घुरंदो? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों असां हिन वक्त ॿियो कुछ नथा करे सघूं पर फलस्तीनियुनि जे लाइ दुआ त घुरी सघूं था, ज़ालिम जी बर्बादी जी दुआ त घुरी सघूं था ऐं इहा दुआ इंशाअल्लाह रंग लाईंदी। जी तव्हां अहद कयो त इंशाअल्लाह अॼु खां वठी ज़ालिम जो साथ न ॾिबो, मज़लूम जो साथ। हक सच चइबो, कंहिंखे वणे न वणे हक जी ॻाल्हि कबी, माण्हुनि खे नेकी जी ॻाल्हि चइबी, बुराई खां रोकबो। छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे? ॿियनि खे हक सच चवंदव, ॿियनि खे बुरे कम खां रोकींदव। मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं बि वाइदो कयो, मुंहिंजा भाइर बि वाइदो कयो, इंशाअल्लाह ताला जेसी सिरीअ में साहु आहे हक जो साथ ॾिबो, नाहक जी हिमायत न कबी। इंशाअल्लाह ताला जेकॾहिं हक जो हामी रहे त तुंहिंजी दुनिया आख़िरत रब मोचारी कंदो। अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।